शहबाज शरीफ की सदारत हेठ नून लीग जो इजलास थियो, जंहिंमें मुल्क की मौजूदा सियासी ऐं मुआशी सूरत हाल जो जाइज़ो वठण सां गॾोगॾु अज़म वर्जायो वियो त कंहिं बि सूरत में हुकूमत जे अवाम दुश्मन IMF वारी बजट मंज़ूर थियण न ॾिनी वेंदी। नून लीग जे सदर शहबाज शरीफ की सदारत हेठ नून लीग जे इकनॉमिक एडवाइज़री काउंसिल जो अहम इजलास थियो। वर्चुअल तरीक़े सां थियल इजलास में सेनेटर इसहाक डार भी शिरकत कई। इजलास में अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खकन अब्बासी, अहसन इकबाल, मुफ्ता इस्माइल, मुशाहिद हुसैन सैयद, मोहम्मद जुबैर, खुरम दस्तगीर, मरियम औरंगज़ेब, मुसद्दिक मलिक, अताउल्ला तारड़, अजहर कयानी ऐं ॿिया शरीक थिया। इजलास में मुल्क की मजमूई सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो। हुकूमत जे पेश कयल मुआशी अंगनि अखरनि खे धोखो करार ॾिनो वियो। उन मौक़े ते शहबाज शरीफ नून लीग जे 3 जून ते प्री बजट बाबति सेमिनार जे हवाले सां तजवीज़ पेश कई। नून लीग जे सदर शहबाज शरीफ चयो त इकनॉमिक एडवाइज़री काउंसिल मौजूदा हालतुनि ऐं अवामी मुफ़ादनि जे तहफ़्फ़ुज़ बाबति पिणु तजवीज़ूं पेश करे। हुन चयो त अवाम खे आगाह करणु ज़रूरी आहे त कहिड़े तरह मुआशी तबाही मुल्क ते मढ़ी वई आहे। शहबाज शरीफ जो त असांखे क़ौम आरो सच रखणो आहे त PTI सरकार कीअं ग़लति बयानी करे मुल्क खे खसारे में विझी रही आहे। असांजी कोशिश हूंदी त अवाम दुश्मन IMF जी बजट मंज़ूर न थिए।